जी नाज़रीन हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां مرزاپور खां عبدالخالق جوڻيجو जी रिपोर्ट ॾींदा हलूं त مرزاپور ऐं ڀرپاسي जे सवें ڳوٺن दड़ो तोरबंद दाऊद जी वांढ ॿरڙा امروټ ॻाهيجا اللهداڻي उणड़ फक़ीर ॻोठ आयज ॻोठ ميهنل जी वांढ मोर जी वांढ समेत सवें ॻोठनि में गुज़रल केतरन सालनि खां मच्छरमार स्प्रे न थियण करे रھواسي पौड़ा तोड़े ॿारड़ा ऐं नौजवान मलेरिया जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुबतला थी विया आहिनि। उन सिलसिले में ॻोठाणनि गुलज़ार जूणेजो अली नवाज़ जोगी क़दीर जूणेजो सईद कीअर ऐं ॿियनि ॿुधायो त गुज़रियल 15 खां 20 सालनि खां मच्छरमार स्प्रे न थियण करे रھواسي मलेरिया जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुबतला थी विया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द इलाइक़े में मच्छरमार स्प्रे कराए मलेरिया मां जिंद आजी कराई वञे, ॿी सूरत में एहतिजाज कयो वेंदो।